ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 23/2/2025। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइस को 17/2/2004। सर्व खे सहयोग ॾियो, सहयोगी ठाहियो, सदा अखंड भंडारो हलंदो रहे। सर्व खे सहयोग ॾियो, ॿियनि खे बि सहयोगी ठाहियो, सदा अखंड भंडारो हलंदो रहे। अॼु बाप दादा स्वयं पंहिंजे 7 ॿारनि खे हीरे तुल्य जनम ॾींहुं शिव जयंती मल्हाइण आया आहिनि। स्वयं पाण सां गॾु ॿारनि जी बि हीरे तुल्य जनम ॾींहुं शिव जयंती मल्हाइण आया आहिनि। तव्हां सभी ॿार पंहिंजे पारलौकिक अलौकिक बाप जो बर्थडे मल्हाइण आया आहियो त बाप बि तव्हांजो बि मल्हाइण आया आहिनि। बाप ॿारनि जे भाग्य खे ॾिसी हर्षित था थियनि। वाह मुंहिंजा श्रेष्ठ भाग्यवान ॿार, वाह जो बाप सां गॾु गॾु अवतरित थिया विश्व जे अंधकार खे मिटाइण लाइ। सॼे कल्प में अहिड़ो बर्थडे कंहिंजो बि न थी सघंदो आहे जो तव्हां ॿार परमात्मा बाप सां गॾु मल्हायो था। हिन अलौकिक अति न्यारे अति प्यारे जनम ॾींहुं खे भक्त आत्मायूं बि मल्हाईंदियूं आहिनि, लेकिन तव्हां ॿार मिलन मल्हाईंदा आहियो। भक्त आत्मायूं सिर्फ़ु महिमा ॻाईंदा रहंदा आहिनि, महिमा बि ॻाईंदा आहिनि, पुकारंदा बि आहिनि। बाप दादा भक्तनि जी महिमा ऐं पुकार ॿुधी करे उन्हनि में बि नंबरवार भावना जो फल ॾींदा आहिनि। लेकिन भक्त ऐं ॿार ॿिन्हिनि में महान अंतर आहे। तव्हां छा कयो श्रेष्ठ कर्म, तव्हांजो कियल उहो श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ भाग्य जो यादगार ॾाढो सुठो मल्हाईंदा आहिनि। हिन करे बाप दादा भक्तनि जी भक्ति जी लीला ॾिसी उन्हनि खे बि मुबारक ॾींदा आहिनि। शिव जी यादगार सभु सुठी रीति सां कॉपी कई अथनि। उहे बि हिन ॾींहुं व्रत रखंदा आहिनि। उहे व्रत रखंदा आहिनि थोरे समय जे लाइ, अल्पकाल जे खान पान ऐं शुद्धि जे लाइ। तव्हां व्रत वठंदा आहियो संपूर्ण पवित्रता, जंहिंमें आहार व्यवहार वचन कर्म पूरो जन्म जे लाइ व्रत वठंदा आहियो। तव्हां व्रत वठंदा आहियो संपूर्ण पवित्रता, जंहिंमें आहार व्यवहार वचन कर्म पूरे जन्म जे लाइ व्रत वठंदा आहियो। जेसिताईं संगम जे जीवन में जीअणो आहे तेसिताईं मन वचन कर्म में पवित्र ठहिणो ई आहे। जेसिताईं संगम जे जीवन में जीअणो आहे तेसिताईं मन वचन कर्म में पवित्र ठहिणो ई आहे। न सिर्फ़ु ठहिणो आहे लेकिन ठाहिणो बि आहे। त ॾिसो भक्तनि जी बुद्धि बि कम न आहे। यादगार जी कॉपी ॾाढी सुठी कई आहे। तव्हां सभु व्यर्थ समर्पण करे समृद्ध ठहिया आहियो न, अर्थात पंहिंजे अपवित्र जीवन खे समर्पण करे पंहिंजी समर्पणता जो यादगार उहा बलि चढ़ाईंदा आहिनि। असां अपवित्रता बाबा खे ॾिनी, इन जे बदिले उहो बलि चढ़ाईंदा आहिनि, लेकिन स्वयं खे बलि न चढ़ाईंदा आहिनि, ॿकरे खे बलि चढ़ाईंदा आहिनि। ॾिसो केतिरी सुठी कॉपी कई आहे न हुननि। ॿकरे खे छो बलि चढ़ाईंदा आहिनि, हिन जी बि कॉपी ॾाढी सुंदर कई अथनि। ॿकरो छा कंदो आहे, मैं कंदो आहे न। ऐं तव्हां छा समर्पण कयो, मां देह भान जो मापन। शिव जी हिन मापन में ई देह अभिमान ईंदो आहे, जो देह अभिमान सभी विकारनि जो बीज आहे। बाप दादा पहिरों बि ॿुधायो हुई कि सर्व समर्पित थियण में ये देह भान जो मापन ई रुकावट विझंदो आहे, है न। त पंहिंजी देह जी स्मृति बि न रहे, बसि मां आत्मा आहियां। देह भान जो मापन ही रुकावट विझंदो आहे। कॉमन में मापन मां देह आहियां व देह जे संबंध जो मापन
देह जे पदार्थ जो समर्पण इहा त सहज आहे न। कॉमन में मापन में मां देह आहियां, वा देह जे संबंध जो मापन, देह जे पदार्थनि जो समर्पण इहे त सहज आहे न। इहे त करे वरितो आहे न कि न इहे न थियो आहे, इहे बि न थियो आहे। जेतिरो अॻियां वधंदव मापन बि अति सूक्ष्म महीन थींदो वेंदो। त मां देह आहियां, देह जे संबंधनि जो मापन, देह जे पदार्थनि जो मापन, इहे त असां मोटे मोटे रूप में मापन त ख़तमु थी वियो कि अञा न थियो आहे। बाबा पुछनि था जेतिरो अॻियां वधंदासीं त मापन बि अति सूक्ष्म ऐं महीन थी वेंदो। इहो मोटो मापन त ख़तमु थियणो ई आहे, लेकिन महीन मापन जो परमात्म जन्म सिद्ध अधिकार द्वारा विशेषतायूं प्राप्त आहिनि। बुद्धि जो वरदान, ज्ञान स्वरूप ठहण जो वरदान, सेवा जो वरदान, व विशेषतायूं या प्रभु देन कहो। उनखे अगरि उनजो अगरि मापन ईंदो आहे त इहे महीन मापन आहे। सभु कुझु बाबा ई कराइनि था, मूंखे त कुझु पतो ई न आहे। सेवा बि बाबा जी आहे न, असांखे थोरी पतो आहे कीअं छा करिणो आहे। असांखे त बसि बाबा जी यादि में रही करे सॼो ॾींहुं कर्म कंदा रहो, वो जो बाबा कराए। ये सदा यादि रखो, रोज़ रात जो सोचो जो बाबा कराए उनके लाइ शुक्रिया। मां जो कंदो आहे, मां जो चईंदो आहे उहो ठीकु आहे, उहो ई थियणो खपे। इहे रॉयल मापन उड़ती कला में वञण जे लाइ बोझ ठही वेंदो आहे। त बाबा 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 कंदा रहो। त बाप चईंदा आहिनि हिन मापन जो बि समर्पण, प्रभु देन में मापन न ईंदो आहे। त हिन मापन जो बि समर्पण करो। प्रभु देन में मापन न ईंदो आहे, न मां न मुंहिंजो। प्रभु देन, प्रभु वरदान, प्रभु विशेषताएं, है ना। ये सब प्रभु जी देन आहे, प्रभु जो वरदान आहे, प्रभु जी विशेषताएं आहिनि। त तव्हां सभिनि जी संपूर्णता केतिरी महीन आहे। बाबा चवनि था तव्हां सभिनि जी समर्पणता केॾी महीन आहे कि असां कुझु करो ई नथा, सिर्फ़ु बाबा बाबा बाबा। त बाबा चवनि था त चेक करो, साधारण में मापन व रॉयल मापन ॿिन्हिनि जो समर्पण कयो या करो था। करिणो त पवंदो ई। तव्हां माण्हू आपस में हसी में चईंदा आहियो न मरणो त पवंदो ई, लेकिन इहो मरणो परमात्मा जी गोद में जीअण थी वियो, है न। इहा मरण परमात्मा जी गोद में जीअण थी वियो। इहे मरण न आहे, 21 जन्मनि देव आत्माउनि जी गोदी में जनम वठिणो आहे। हिते इहा मरण सिर्फ़ु बाबा बाबा आहे त हिते त परमात्म गोद मिलंदी, परमात्म दिलि तख़्त मिलंदो, ऐं हुते पोइ 21 जन्मनि जे लाइ असांखे दैवी आत्माउनि जी गोद में जन्म वठंदासीं। हिन करे ख़ुशी ख़ुशी सां समर्पित थियणो आहे। चिल्लाए करे त न थींदा आहियो न, भक्ति में बि चिल्लायो उहो बलि स्वीकार न थींदी आहे। त जो ख़ुशी सां समर्पित थींदा आहिनि, हद जे मां ऐं मुंहिंजे में न, उहो जन्म जन्म वरसे जे अधिकारी ठही वेंदा आहिनि। त चेक करिणो आहे कहिड़े बि व्यर्थ संकल्प, व्यर्थ बोल, व्यर्थ चलन जे परिवर्तन करण में ख़ुशी सां परिवर्तन कंदा आहियो या मजबूरी सां, है ना। व्यर्थ संकल्प, व्यर्थ बोल, व्यर्थ चलन ख़ुशी सां परिवर्तन कंदा आहियो या मजबूरी सां। मोहब्बत में परिवर्तन थींदा आहियो या महिनत सां परिवर्तन थींदा आहिनि। जॾहिं तव्हां सभी ॿारनि जे जन्म
जॾहिं तव्हां सभी ॿारनि जनम वरितो ई पंहिंजे जीवन जो ऑक्यूपेशन या जनम वठंदे ई पंहिंजे जीवन जो ऑक्यूपेशन ईअं ठाहियो। विश्व परिवर्तन करण वारा विश्व परिवर्तक आहियो। जॾहिं तव्हां सभी ॿारनि जनम वठंदे ई पंहिंजे जीवन जो ऑक्यूपेशन इहे ई ठातो न कि असांखे विश्व परिवर्तन करिणो आहे। विश्व परिवर्तक आहियूं। इहे तव्हां सभिनि जो ब्रह्मण जनम जो ऑक्यूपेशन आहे। पको आहे त हथु हिलायो कि असांखे पूरो विश्व परिवर्तन करिणो। त हथु हिलायो। झंडो हिलाइनि था, ॾाढो सुठो। सभिनि जे हथ में शिव बाबा जी झंडियूं आहिनि त सभी हिलाइनि था। अॼु झंडे जा ॾींहं आहिनि, ॾाढो सुठो। लेकिन ईअं ई झंडो न हिलाइणो आहे। ईअं झंडो हिलाइणु त ॾाढो सहज आहे। मन जो हिलाइणो आहे। हिते मन खे परिवर्तन करिणो आहे न। हिमत वारा आहियो न। हिमत आहे, ॾाढी हिमत आहे। ॾाढो सुठो। बाप दादा हिकु ख़ुशख़बरी जी ॻाल्हि ॾिठई। कहिड़ी ॼाणंदा आहियो? बाप दादा हिन वर्ष जे लाइ विशेष गिफ्ट ॾिनई कि हिन वर्ष अगरि थोरी बि हिमत रखंदव कंहिं बि कार्य में, चाहे स्व परिवर्तन, चाहे कार्य में, चाहे विश्व सेवा में, अगरि हिमत सां कयो त हिन वर्ष जो वरदान मिलियो आहे एक्स्ट्रा मदद मिलण जो। त बाप दादा ख़ुशी जी ख़बर या नज़ारो छा ॾिठई कि हिन बार जी शिव जयंती जी सेवा में चारों ओर ॾाढो 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 सुठी हिमत ऐं उमंग सां अॻियां वधनि था। सभिनि ताली वॼाई। हा, ताली वॼायो। सदा ईअं ताली वॼाईंदव या शिवरात्रि ते सदा वॼाईंदा रहो। अच्छा, चारों ओर सां त मधुबन में समाचार लिखंदा आहिनि। बाप दादा त वतन में ई ॾिसी वठंदा आहिनि। उमंग सुठो आहे। प्लान बि सुठो ठातो आहे। ईअं ई सेवा में उमंग उत्साह विश्व जी आत्माउनि में उमंग उत्साह वधाईंदो। ईअं ई सेवा में उमंग उत्साह विश्व जी आत्माउनि में उमंग उत्साह वधाईंदो। ॾिसो, निमित दादी जो कमाल कई, सुठी रिज़ल्ट आहे। इन करे बाप दादा हाणे हिकु हिकु सेंटर जो नाम त न वठंदा, लेकिन विशेष सभी तरफ़ सां सेवा जी रिज़ल्ट बाप दादा हर हिकु सेवादारी ॿारनि जी विशेषता ऐं नाम वठी करे पदम गुणा मुबारक ॾियनि था। पदम गुणा मुबारक ॾियनि था। ॾिसनि बि था ॿार पंहिंजे पंहिंजे स्थान ते ॾिसी करे ख़ुशि थियनि था। विदेश में बि ख़ुशि थियनि था। छो जी तव्हां सभी त हुते विश्व जी आत्माउनि जे लाइ इष्ट देव देवताऊं आहियो न। है न? हुतां जी आत्माउनि जे लाइ इष्ट देव इष्ट देवियूं आहिनि। बाप दादा जॾहिं ॿारनि जी सभा खे ॾिसंदा आहिनि त टे रूप में ॾिसंदा आहिनि। वर्तमान स्वराज्य अधिकारी सभी हाणे बि राजा लौकिक में बि बाप ॿारनि खे चईंदा आहिनि न, मुंहिंजा राजा ॿार आहियो न। चाहे ग़रीबी हुजे त बि चईंदा आहिनि राजा ॿार। लेकिन बाप वर्तमान संगम ते भी हर ॿार खे स्वराज्य अधिकारी राजा ॿार ॾिसंदा आहिनि। राजा आहियो न, स्वराज्य अधिकारी आहियो न। बाबा पुछनि था स्वराज्य अधिकारी आहियो त वर्तमान जा स्वराज्य अधिकारी ऐं भविष्य में विश्व राज्य अधिकारी ऐं द्वापर सां कलयुग अंत ताईं पूजन में भी अधिकारी। हिन टिन्हिनि रूपनि में हर ॿारनि खे बाप दादा ॾिसंदा आहिनि। वर्तमान स्वराज्य अधिकारी, भविष्य राज्य अधिकारी ऐं भक्ति मार्ग में भी असां पूजन में भी नंबर 1 पूजा असांजी थींदी आहे।
है न। जीअं विधि पूर्वक असांजी पूजा थींदी आहे ईअं ॿिए कंहिंजी पूजा थींदी आहे। त बाबा चवनि था हिन टिनी रूपनि में हर ॿार खे बाप दादा ॾिसंदा आहिनि, साधारण न ॾिसंदा आहिनि। तव्हां कीअं बि हुजो लेकिन बाप दादा हर हिकु ॿार खे स्वराज्य अधिकारी राजा ॿार ई ॾिसंदा आहिनि। राजयोगी आहे न, कोई हिन में प्रजा योगी आहे छा? प्रजा योगी आहे न, सभु राजयोगी आहिनि। त राजयोगी अर्थात राजा। ईअं स्वराज्य अधिकारी ॿारनि जो, अहिड़े स्वराज्य अधिकारी ॿारनि जो बर्थडे मल्हाइण स्वयं बाबा आया आहिनि। बाप दादा त परमधाम सां दूर बाप दादा आया आहिनि अहिड़े ॿारनि जो बर्थडे मल्हाइण। हथ त बाबा चवनि था ॾिसो तव्हां डबल विदेशी त विदेश सां आया आहियो बर्थडे मल्हाइण, हथ ठाहियो डबल विदेशी त ज़्यादा खां ज़्यादा दूर देश कंहिंजो आहे? अमेरिका आहे या उन खां बि दूर आहे। बाप दादा किथां खां आया आहिनि? बाप दादा त परमधाम खां आया आहिनि। त ॿारनि खे ॿारनि सां प्यारु आहे न, त जनम ॾींहुं केतिरो श्रेष्ठ आहे जो भॻवान खे बि अचिणो पवंदो आहे, है न। हा, इहा बर्थडे हिकु जो बैनर सभी भाषाउनि जो, हिकु बैनर सभी भाषाउनि जो ठाहियल उहो ॾेखारनि था। सुठो आहे, ठाहियो आहे, सभी भाषाउनि में लिखियलु आहे। बाप दादा त कंहिं ठातो हूंदो बैनर बर्थडे जो, त हिकु बैनर सभी भाषाउनि में ॾेखारनि था, सभी भाषाउनि में ठाहियो आहे। अच्छा, सुठो ठाहियो आहे, सभी भाषाउनि में लिखियलु आहे। बाप दादा सभी देश जे सभी भाषा वारे ॿारनि जो बर्थडे, ॿारनि खे बर्थडे जी मुबारक ॾियनि था। ॾिसो, बाप जी शिव जयंती मल्हाईंदा आहिनि, लेकिन बाप आहे छा? बिंदी जी जयंती अवतरण मल्हाइनि था। सभिनि खां हीरे तुल्य जयंती कंहिंजी हूंदी आहे? बिंदी जी न। त बिंदी जी केतिरी महिमा आहे। हिन करे बाप दादा सदा चवंदा आहिनि कि 3 बिंदियूं सदा यादि रखो। 8 नंबर 7 नंबर त पोइ बि गड़बड़ सां लिखणु पवंदो आहे, लेकिन 3 बिंदियूं केतिरी ईज़ी आहिनि। 3 बिंदियूं सदा यादि रखो। 3 खे सुठी तरह सां ॼाणंदा आहियो न। तव्हां बि बिंदु, बाप बि बिंदु, बिंदु जा ॿार बिंदु आहियो। हर कर्म में जॾहिं ईंदा आहियो त हिन सृष्टि मंच ते कर्म करण लाइ आया आहियूं। इहा सृष्टि मंच ड्रामा आहे, त ड्रामा में बि जो कर्म कयो बीती हुनखे फुल स्टॉप लॻायो। त फुल स्टॉप बि छा थियो? बिंदी मतिलबु मां बिंदी, बाबा बिंदी, ऐं ड्रामा में जो थियो उहो बिंदी। हिन करे 3 बिंदियूं सदा यादि रखो। सॼो कमाल ॾिसो, अॼुकल्ह जी दुनिया में सभिनि खां ज़्यादा महत्व कंहिंजो आहे? पैसे जो। पैसे जो महत्व आहे न। माउ बाप बि कुझु न आहिनि, पैसो ई सभु कुझु आहे। उन में बि ॾिसो, अगरि हिक जे अॻियां हिकु बिंदी लॻायो त छा ठही वेंदी? 10 ठही वेंदा। ॿी बिंदी त 100, 3 त 1000। त बिंदी जो कमाल आहे न। पैसे में बि ॾिसो बिंदी जो कमाल आहे, ऐं श्रेष्ठ आत्मा ठहिण में बि बिंदी जी कमाल आहे। ऐं करण करावन हार बि बिंदी आहे। त सर्व तरफ़ कंहिंजो महत्व थियो? बिंदु जो महत्व थियो। बसि बिंदु यादि रखो, विस्तार में न वञो। बिंदु त यादि रही सघंदो आहे न। बिंदु ठहो, बिंदु खे यादि करो ऐं बिंदु लॻायो। ये पुरुषार्थ करो, महिनत आहे, सहज आहे। जो सम्झंदा आहिनि सहज आहे उहो हथु ठाहियो। सहज आहे त बिंदु लॻाइणो पए। जॾहिं कोई समस्या ईंदी आहे तॾहिं बिंदु लॻाईंदा आहियूं, या क्वेश्चन मार्क न लॻाइणो आहे, बिंदु लॻाइणो आहे। क्वेश्चन मार्क केतिरो टेढ़ो हूंदो आहे न। क्वेश्चन मार्क केतिरो टेढ़ो हूंदो आहे। ॾिसो, लिखो क्वेश्चन मार्क केतिरो टेढ़ो आहे।
ऐं बिंदु केतिरो सहज आहे त बिंदु ठहिणु ईंदो आहे न सभई होशियार आहिनि। बाप दादा विशेष सेवाउनि जी उमंग उत्साह जी मुबारक त ॾिनई। ॾाढो सुठो करो था, कंदा रहो, लेकिन अॻियां जे लाइ हर समय हर ॾींहुं वर्ल्ड सर्वेंट। ये यादि रखिणो कि मां वर्ल्ड जो सर्वेंट आहियां। ये यादि रखिणो आहे पंहिंजो। तव्हांखे यादि आहे न ब्रह्मा बाप साईं छा कंदा हुया? वर्ल्ड सर्वेंट। त वर्ल्ड सर्वेंट आहियो त सिर्फ़ु शिवरात्रि जी सेवा सां वर्ल्ड जी सेवा समाप्त न थींदी। लक्ष्य रखो कि मां वर्ल्ड सर्वेंट आहियां त वर्ल्ड जी सेवा हर श्वास में हर सेकेंड में करणी। हर श्वास में हर सेकेंड में करणी। जो बि अचे जंहिंसां बि संपर्क थिए उनखे दाता ठही कुझु न कुझु ॾियणो ई आहे। ख़ाली हथ कोई बि न वञे। जो बि अचे जंहिंजे बि संपर्क में अचो उनखे दाता ठही कुझु न कुझु ॾियणो ई आहे। ख़ाली हथ न वञे। अखंड भंडारो हर समय खुलो रहे। कम से कम हर एक जे प्रति शुभ भाव शुभकामना त रखो। इहे अवश्य ॾियो। शुभ भाव सां ॾिसो ॿुधो संबंध में अचो ऐं शुभ भावना सां हुन आत्मा खे सहयोग ॾियो। शुभ भाव सां हुनखे ॾिसो ॿुधो संबंध में अचो ऐं शुभ भावना सां हुन आत्मा खे सहयोग ॾियो। हाणे सर्व आत्माउनि खे तव्हांजे सहयोग जी ॾाढी आवश्यकता आहे। त सहयोग ॾियो, सहयोगी ठाहियो। कोई न कोई सहयोग, चाहे मन सां चाहे बोल सां कोई सहयोग ॾियो, चाहे संबंध संपर्क सां सहयोग ॾियो। त हिन शिवरात्रि जन्म उत्सव जो विशेष स्लोगन यादि रखो, सहयोग ॾियो, सहयोगी ठाहियो। कम से कम जो भी संबंध संपर्क में अचे हुनखे सहयोग ॾियो, सहयोगी ठाहियो। कोई न कोई संबंध में ईंदा ई आहिनि, उन्हनि जी ॿियो कोई ख़ातिरी भल न करो, लेकिन हर हिक खे दिलि ख़ुशि मिठाई ज़रूरु खिलायो। इहे जो हिते भंडारो ठाहींदा आहिनि उहा न दिलि ख़ुशि करे ॾियो। त दिलि ख़ुशि करणु अर्थात दिलि ख़ुशि मिठाई खाराइणु। दिलि ख़ुशि मतिलबु कुझु न कुझु ईअं चई करे उन्हनि खे ख़ुशी दिलाईंदव न। उन में त कोई महिनत न आहे, न टाइम एक्स्ट्रा ॾियणो आहे न महिनत। शुभ भावना सां दिलि ख़ुशि मिठाई खिलायो। तव्हां बि ख़ुशि, उहा बि ख़ुशि। ॿियो छा खपे? त ख़ुशि रहंदव ऐं ख़ुशी ॾींदव। कॾहिं बि तव्हां सभिनि जो चहिरो ज़्यादा गंभीर न हुजिणो खपे। नेडी बाबा चई न, गंभीर सां गॾु मिलनसार। टू मच गंभीर बि सुठो न हूंदो आहे। मुस्कुराहट बि हुजणी खपे। एकांतवासी रमणीकता, एकांतवासी ऐं रमणीकता, गंभीरता ऐं मिलनसार, है न। त बाबा जो चवनि था मुस्कुराहट त हुजणी खपे न। गंभीर थियणु सुठो आहे, लेकिन टू मच गंभीर थींदव न त उहो ईअं थी वेंदो जीअं पतो न किथे ग़ाइबु आहे। ॾिसनि बि था लेकिन ग़ाइबु, ॻाल्हाइनि बि था लेकिन ग़ाइबु रूप में ॻाल्हाइनि था। त उहो चहिरो सुठो न आहे। चहिरो सदा मुस्कुराईंदो रहे। चहिरो सीरियस न रहणो खपे। छा करूं कीअं करूं त सीरियस थी वेंदो आहे। ॾाढी महिनत आहे, ॾाढो कमु आहे, सीरियस थी वेंदा आहिनि। लेकिन जेतिरो कमु ओतिरो ज़्यादा मुस्कुराइणु ईंदो आहे न, ईंदो आहे। तव्हांजे जड़ चित्र ॾिसो, कॾहिं ईअं सीरियस ॾिसंदा आहिनि। अगरि सीरियस ॾेखारनि त आर्टिस्ट ठीकु न आहे, ईअं चईंदा आहिनि। त अगरि तव्हां बि सीरियस रहंदव त चईंदा इन्हनि जो जीअण जो आर्ट ठीकु न आहे। हिन करे छा कंदा टीचर्स, छा कंदा? अच्छा, ॾाढा टीचर्स आहिनि, मुबारक हुजे, सेवा जी मुबारक हुजे।
अच्छा, हिकु सेकेंड में पंहिंजे पूर्वजो पूज्य स्वरूप इमर्ज करे सघंदा आहियो। उहे ई देव देवताउनि जे स्वरूप जे स्मृति में पंहिंजे खे ॾिसी सघंदा आहियो, है न। हिकु सेकेंड में पंहिंजो देव देवता रूप ॾिसी सघंदा आहियो। वही देवी देवता जो रूप जे स्मृति पंहिंजे खे ॾिसी सघंदा आहियो। कोई भी देवी या देव मां पूज्य आहियां, संगम युग में मां पूर्वज आहियां। संगम युग में मां पूर्वज आहियां। द्वापर में मां पूज्य आहियां। सत्य त्रेता में मां राज्य अधिकारी आहियां। त हिकु सेकेंड में सभी ॿिया संकल्प समाप्त करे पंहिंजो पूर्वज ऐं पंहिंजो पूज्य स्वरूप में स्थित थी वञो। चारों ओर जे अलौकिक दिव्य अवतरण वारे ॿारनि खे बाप जे जनम ॾींहुं ऐं ॿारनि जे जनम ॾींहुं जी दुआऊं ऐं यादि प्यार। दिलाराम बाप जी दिल जे राइट हैंड सेवादारी ॿार सदा समायलु आहे। दिलाराम जे दिल में सदा राइट हैंड सेवादारी ॿार सदा समायल आहिनि। त ईअं दिलख़ुशि तख़्त नशीन श्रेष्ठ आत्माउनि खे सदा बिंदी जे महत्व खे ॼाणण वारा श्रेष्ठ बिंदी स्वरूप ॿारनि खे सदा पंहिंजे स्वमान में स्थित रही सर्व खे रूहानी सम्मान ॾियण वारा स्वमानधारी आत्माउनि खे सदा दाता जी ॿार मास्टर दाता ठही हर हिक खे अखंड भंडारे सां कुझु न कुझु ॾियण वारे मास्टर दाता ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ॾाढो ॾाढो पदम गुणा कोहिनूर सां बि ज़्यादा प्रभु नूर ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदाना हर शक्ति खे ऑर्डर प्रमाण हलाइण वारा मास्टर रचयिता भव। कर्म शुरू करण खां पहिरियों जहिड़ो कर्म ओड़ी शक्ति जो आह्वान करो। मालिक ठही ऑर्डर करो। श्री सर्व शक्तियूं असांजी भुजा समान आहिनि। तव्हांजी भुजा तव्हांजे ऑर्डर जे बिना कुझु न करे सघंदी आहे। ऑर्डर करो, सहन शक्ति कार्य सफल करो त ॾिसो सफलता आहे। लेकिन ऑर्डर करण जे बजाय ड्रिजंदा आहियो, करे सघंदासीं न करे सघंदासीं, हिन प्रकार जो डर त ऑर्डर हली न सघंदो। इन करे मास्टर रचयिता ठही हर शक्ति खे ऑर्डर प्रमाण हलाइण जे लाइ निर्भय ठहो। इन करे बाबा चवनि था मास्टर रचयिता ठही करे हर शक्ति खे ऑर्डर प्रमाण हलाइण वारा निर्भय ठहो। त ॾिजो न करे सघंदासीं न करे सघंदासीं, निर्भय थी करे हर शक्ति हर गुण खे ऑर्डर करो ऐं कार्य खे सफल करो। न ऑर्डर करो ऐं कार्य खे सफल करो। स्लोगन आहे सहारे दाता बाप खे प्रत्यक्ष करे सभिनि खे किनारे लॻायो। सहारे दाता बाप खे प्रत्यक्ष करे सभिनि खे किनारे लॻाए छॾियो। अव्यक्त इशारो एकांत प्रिय ठही एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। जीअं कोई इन्वेंटर कोई भी इन्वेंशन कढण लाइ एकांत में रहंदा आहिनि, त हिते बि एकांत अर्थात हिक जे अंत में खोइणो आहे। त ॿाहिरां जी आकर्षण सां एकांत खपे। ईअं न सिर्फ़ु कमरे में वेहण जी एकांत खपे, लेकिन मन एकांत में हुजे, हिक सां गॾु हुजे।
हिक सां गॾु हूंदो त सदा ई एकांत ई एकांत आहे। मन जी एकाग्रता अर्थात हिक जी यादि में रहणु, एकाग्र थियणु, इहे ई एकांत आहे। मन जी एकाग्रता अर्थात हिक जी यादि में रहणु, एकांत रहणु, इहे ई एकांत आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।